ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ 10/3/2025। मिठा मिठा भावदर चवंदा मीठे मीठे ॿार तव्हांखे मनुष्य खां देवता ठहिण जी पढ़ाई पढ़णी आहे ऐं सर्व खे पढ़ाइणी आहे। सभिनि खे शांतीधाम सुखधाम जो रास्तो ॿुधाइणो। प्रश्न जो सतो प्रधान पुरुषार्थी आहिनि, उन्हनि जी निशानी छा हूंदी? उत्तर आहे, उहे ॿियनि खे बि आपसमान ठाहींदा, उहे ॾाढनि जो कल्याण कंदा रहंदा, ज्ञान धन सां झोली भरे करे दान कंदा, 21 जन्मनि जे लाइ वरसो वठंदा, 21 जन्मनि जे लाइ वरसो वठंदा ऐं ॿियनि खे बि ॿियाराईंदा। गीता। ओम नमो शिवाय। ओम शांति। भगत जंहिंजी महिमा कंदा आहिनि, तव्हां उन्हनि जे सम्मुख वेठा आहियो त केतिरी ख़ुशी थियणी खपे न। उन्हनि खे चईंदा आहिनि शिवाय नम। तव्हांखे त नम न करिणो आहे न, बाप खे ॿारनि खे यादि करिणो आहे, नम कॾहिं न कंदा आहियूं। इहे बि बाप आहे, इन्हनि सां तव्हांखे वरसो मिलंदो आहे न। तव्हां नम न कंदा आहियो, तव्हां यादि कंदा आहियो। जीव जी आत्मा बाबा खे यादि कंदी आहे। बाबा हिन तन जो लोन वरितो अथई न, उहा असांखे रास्तो ॿुधाइनि था। बाबा सां बेहद जो वरसो कीअं वठिबो आहे। बाबा असांखे हिन तन जो लोन वठी करे इहे ॿुधाइनि था कि मूंखां वरसो कीअं वठिबो आहे। तव्हां बि सुठी रीति ॼाणंदा आहियो। सत्युग सुखधाम जाते आत्मायूं रहंदियूं आहिनि, हुनखे चइबो आहे शांतीधाम। तव्हांजी बुद्धि में आहे कि असां शांतीधाम जा वासी आहियूं। हिन कलयुग खे चइबो ई आहे दुखधाम। तव्हां ॼाणंदा आहियो असां आत्मायूं हाणे स्वर्ग में वञण लाइ, मनुष्य खां देवता ठहिण लाइ पढ़ाई पढ़ूं था। असां हाणे स्वर्ग में वञण लाइ, मनुष्य खां देवता ठहिण लाइ पढ़ाई था पढ़ूं। इहे लक्ष्मी नारायण देवता आहिनि। मनुष्य खां देवता ठहिण इहे नई दुनिया जे लाइ आहे। बाप द्वारा तव्हां पढ़ंदा आहियो। जेतिरो पढ़ंदा आहियो पढ़ाई में पुरुषार्थ, कोई जो तिखो हूंदो आहे, कोई जो ढिलो हूंदो आहे। सतो प्रधान पुरुषार्थी जो हूंदा आहिनि, उहे ॿिए खे बि आपसमान ठाहिण जो नंबरवार पुरुषार्थ कराईंदा आहिनि, ॾाढनि जो कल्याण कंदा आहिनि। जेतिरो धन सां झोली भरे करे ऐं ॿियनि खे दान कंदा, ओतिरो फ़ाइदो थींदो। मनुष्य दान कंदा आहिनि, उनखे ॿिए जन्म में अल्पकाल जे लाइ मिलंदो आहे। उन में थोरो सुख, बाक़ी त दुख ई दुख आहे न। तव्हांखे त 21 जन्मनि जे लाइ स्वर्ग जा सुख मिलंदा आहिनि। काथे स्वर्ग जा सुख, काथे इहे दुख। बेहद जे बाप द्वारा तव्हांखे स्वर्ग में बेहद जो सुख मिलंदो आहे। ईश्वर अर्थ दान कंदा आहियूं न, उहा इनडायरेक्ट आहे। हाणे तव्हां त सम्मुख आहियो न। हाणे बाप वेही सम्झाईंदा आहिनि, भक्ति मार्ग में ईश्वर अर्थ दान कंदा आहिनि त उहो ॿिए जन्म में मिलंदो आहे। कोई सुठो कंदो आहे त सुठो मिलंदो आहे, बुरो पाप आदि कंदा आहिनि त अहिड़ो मिलंदो आहे। हिते कलयुग में त पाप ई थींदा रहंदा आहिनि, पुण्य थींदो ई न आहे। करे करे अल्पकाल जे लाइ सुख मिलंदो आहे। हाणे त तव्हां भविष्य सतयुग में 21 जन्मनि जे लाइ सदा सुखी थींदा आहियो न। उन्हनि जो नाम ई आहे सुखधाम। प्रदर्शनी में बि तव्हां लिखी सघंदा आहियो, शांतीधाम सुखधाम जो इहे मार्ग आहे। शांतीधाम ऐं सुखधाम में वञण जो सहज मार्ग। हाणे त कलयुग आहे न, कलयुग खां सतयुग पतित दुनिया खां पावन दुनिया में वञण जो सहज रास्तो, बिगर कौड़ी ख़र्चो। त मनुष्य सम्झे, कोई पत्थर बुद्धि त मनुष्य सम्झे, छो जी पत्थर बुद्धि आहे न। बाबा बिल्कुलु सहज करे सम्झाईंदा आहिनि। इन्हनि जो नाम ई आहे सहज राज योग ऐं सहज ज्ञान। बाप तव्हां ॿारनि खे केतिरो सेंसिबल ठाहींदा आहिनि। इहे लक्ष्मी नारायण सेंसिबल आहिनि न, पर श्री कृष्ण जे लाइ छा छा लिखी छॾियो अथनि, उहो त कूड़ा कलंक आहिनि। श्री कृष्ण चईंदो आहे, मैया मां माखन न खायो। हाणे इन जो अर्थ न सम्झंदा आहिनि। मां न माखन खायो त बाक़ी कीअं खायो। ॿारनि खे दूध पिलाइबो आहे, ॿार माखन खाईंदा आहिनि या दूध पीअंदा आहिनि।
ये त ॾेखारियो आहे न मटकी फोड़ी आदि आदि, ईअं कोई ॻाल्हियूं थींदियूं न आहिनि। उहो त स्वर्ग जो फर्स्ट प्रिंस आहे। महिमा त हिकु शिव बाबा जी आहे न, दुनिया में ॿिए कंहिंजी महिमा न आहे। हिन समय त सभु पतित आहिनि, परंतु भक्ति मार्ग जी बि महिमा आहे। भगत माला बि ॻायल आहे न। फीमेल्स में मीरा जो नाम आहे, मेल्स में नारद जो नाम मुख्य आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो हिकु भगत माला आहे, ॿी ज्ञान जी माला आहे। भगत माला सां रुद्रमाला जा ठहिया आहिनि। भगत माला सां रुद्रमाला जा ठहिया आहिनि, पोइ रुद्रमाला सां विष्णु जी माला ठहींदी आहे। असां भगत माला सां रुद्रमाला जा ठहिया आहियूं, पोइ रुद्रमाला खां पोइ विष्णु जी माला ठहींदी आहे। रुद्रमाला आहे संगम युग जी। इहे राज तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे। इहे ॻाल्हियूं तव्हांखे बाप वेही सम्मुख सम्झाइनि था। सम्मुख जॾहिं वेंदा आहियो त तव्हांजा रोमांच खड़ा थी वेंदा आहिनि। उहो सौभाग्य 100% दुर्भाग्यशाली खां असां 100% सौभाग्यशाली ठहूं था। कुमारियुनि खे काम कटारी खां हेठि, कुमारियूं त काम कटारी खां हेठि वयूं न। बाप चईंदा आहिनि उहा आहे काम कटारी। ज्ञान खे बि कटारी चइबो आहे न। बाबा चयो आहे ज्ञान जा अस्त्र शस्त्र त उन्हनि पोइ देवियुनि खे स्थूल अस्त्र शस्त्र ॾेई छॾिया अथनि। उहो त आहे हिंसक चीज़। मनुष्यनि खे पतो ई न आहे कि सुदर्शन चक्र छा आहे। शास्त्रनि में कृष्ण खे बि सुदर्शन चक्र ॾेई छॾियो अथनि। हिंसा ई हिंसा ॾेखारे छॾी अथनि। वास्तव में इहा आहे ज्ञान जी ॻाल्हियूं। तव्हां हाणे सुदर्शन चक्रधारी ठहिया आहियो, उन्हनि पोइ हिंसा जी ॻाल्हि ॾेखारे छॾी अथनि। तव्हां ॿारनि खे हाणे स्व अर्थात चक्र जो ज्ञान मिलियो। तव्हांखे बाबा चईंदा आहिनि ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण कुलभूषण। तव्हांखे बाबा चईंदा आहिनि ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण कुलभूषण सुदर्शन चक्रधारी। असां ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण कुलभूषण सुदर्शन चक्रधारी आहियूं। इन जो अर्थ बि हाणे त सम्झंदा आहियो। तव्हां में बि सॼे 84 जन्मनि जो सृष्टि चक्र जो ज्ञान आहे। पहिरियों सतयुग में हिकु सूर्यवंशी धर्म, पोइ चंद्रवंशी धर्म, ॿिन्हिनि खे मिलाए करे स्वर्ग चइबो आहे। इहे ॻाल्हियूं तव्हां में बि नंबरवार सभिनि जी बुद्धि में आहे। जीअं तव्हांखे बाबा पढ़ायो आहे, तव्हां पढ़ी करे होशियारु थिया आहियो। हाणे तव्हांखे पोइ ॿियनि जो कल्याण करिणो आहे, सुदर्शन चक्रधारी ठहिणो आहे। जेसिताईं ब्रह्मा मुख वंशावली न ठहे त शिव बाबा खां वरसो कीअं वठे। हाणे तव्हां ठहिया आहियो ब्राह्मण, वरसो शिव बाबा खां वठंदा आहियो न। इहे भुलिजणो न खपे, पॉइंट्स नोट करणी खपे। इहा सीढ़ी आहे 84 जन्मनि जी। सीढ़ी उतरण में त सहज थींदी आहे न। जॾहिं सीढ़ी चढ़ंदा आहियूं त कमर खे हथु ॾेई कीअं चढ़ंदा आहिनि, परंतु लिफ्ट बि आहे। हाणे बाबा ईंदा आहिनि तव्हांखे लिफ्ट ॾियणु, सेकेंड में चढ़ती कला थी वेंदी आहे। हाणे तव्हां ॿारनि खे त ख़ुशी थियणी खपे कि असांजी चढ़ती कला आहे न। मोस्ट बिलीवेड बाबा मिलिया आहिनि। उन्हनि जहिड़ी प्यारी चीज़ त कोई हूंदी न आहे। साधु संत आदि जो बि आहिनि, सभु उन हिकु माशूक़ खे यादि कंदा आहिनि। साधु संत आदि जो बि आहिनि, सभु उन हिकु माशूक़ खे ई यादि कंदा आहिनि। सभी उन्हनि जा आशिक़ आहिनि, परंतु उहो केरु आहे इहे कुझु सम्झंदा न आहिनि। सिर्फ़ु सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि, है न। उहो आशिक़ केरु आहे, उन्हनि जा आशिक़ आहिनि सभु। उहो माशूक़ केरु आहे इहे ॼाणंदा न आहिनि, सिर्फ़ु सर्वव्यापी चई छॾंदा आहिनि। तव्हां हाणे ॼाणंदा आहियो कि शिव बाबा असांखे इन्हनि द्वारा पढ़ाईंदा आहिनि। शिव बाबा खे पंहिंजो शरीर न आहे, उहा परमात्मा आहे। परमात्मा माना परमात्मा, जंहिंजो नाम शिव आहे। बाक़ी सभु आत्माउनि जे शरीरनि ते नाम अलॻि अलॻि पयल आहे न।
हिकु ई परमात्मा आहे जंहिंजो नाम शिव आहे। पोइ मनुष्यनि उन अनेक नाम रखी छॾिया अथनि, भिन्न भिन्न मंदर ठाहे छॾिया अथनि। हाणे तव्हां अर्थ सम्झंदा आहियो। बॉम्बे में बाबूरी नाथ जो मंदरु आहे। हिन समय तव्हांखे काटन सां फूल ठाहींदा आहिनि, विश्व जा मालिक ठाहींदा आहिनि। त पहिरीं मुख्य ॻाल्हि इहा आहे की असां आत्माउनि जो बाप हिकु आहे। उन्हनि सां ई भारतवासियुनि खे वरसो मिलंदो आहे। भारत जे हिकु ई लक्ष्मी नारायण मालिक आहिनि। चीन जा त न आहिनि। भारत चीन जा त हूंदा त शिकिल ई ॿी हूंदी। इहा आहे ई भारत। पहिरियों गोरा पोइ सावरा ठहींदा आहिनि। आत्मा में ई खाद पईंदी आहे, आत्मा सावरी थी वेंदी आहे। मिसाल सॼो हिननि जे मथां ई आहे न। ब्रह्मरी कीड़े खे चेंज करे आपसमान ठाहींदी आहे। सन्यासी छा चेंज कंदा आहिनि? सफ़ेद कपिड़ा वारनि खे गेड़ू कपिड़ा पाए करे मथो मुंडाए ॾींदा आहिनि, पाराए करे मथो मुंडाए ॾींदा आहिनि। तव्हां त इहे ज्ञान वठंदा आहियो न। ईअं लक्ष्मी नारायण जहिड़ा शोभनिक ठही वेंदव। हाणे त प्रकृति बि तमो प्रधान आहे, त इहा धरती बि तमो प्रधान आहे, नुक़सानकारक आहे न। आसमान में तूफ़ान लॻंदा आहिनि, केतिरो नुक़सानु कंदा आहिनि न। उपद्रव थींदा रहंदा आहिनि। हाणे हिन दुनिया में आहे परम दुख, हुते पोइ आहे परम सुख हूंदो। बाप परम दुख खां परम सुख में वठी वेंदा आहिनि। इन्हनि जो विनाश थींदो आहे, पोइ सभु सतो प्रधान थी वेंदो है न। हिननि जो विनाश थींदो, पोइ सभु सतो प्रधान थी वेंदो। हाणे तव्हां पुरुषार्थ करे जेतिरो बाप खां वरसो वठिणो आहे ओतिरो वठो, न त पिछाड़ी में पश्चाताप करिणो पवंदो। बाबा आया आहिनि परंतु असां कुझु बि न वरितो। इहे लिखियलु आहे न। बंबोर खे आग लॻी तॾहिं कुंभकर्ण जा नींद सां जाॻंदा आहिनि, पोइ हाय हाय करे मरी वेंदा आहिनि। हाय हाय खां पोइ जय जयकार थींदी। कलयुग में हाय हाय आहे, हिक ॿ खे मारदा रहंदा आहिनि, ॾाढा ढेर जा ढेर मरदा। कलयुग खां पोइ सतयुग ज़रूरु ईंदो। विच में इहे संगम युग आहे, हिनखे पुरुषोत्तम संगम युग चईंदासीं। बाबा तमो प्रधान खां सतो प्रधान ठहिण जी युक्ति सुठी ॿुधाईंदा आहिनि। सिर्फ़ु चईंदा आहिनि मूंखे यादि करो, कुझु बि न करिणो आहे ॿियो। हाणे तव्हां ॿारनि खे मथो आदि बि न टेकणो आहे। बाबा खे कोई हथ जोड़दा आहिनि त बाबा चईंदा आहिनि न त तव्हां आत्माउनि जा हथ आहिनि न बाप खे। पोइ हथ कंहिंखे जोड़दा आहियो? कलयुगी भक्ति मार्ग जो हिकु बि चिन्ह न हुजणो खपे। हे आत्मा, तव्हां हथ छो जोड़दा आहियो? सिर्फ़ु मूंखे यादि करो। हथ जो मतिलबु यादि जो मतिलबु कोई हथ जोड़ण न आहे। मनुष्य जो सूर्य खे बि हथ जोड़दा आहिनि, कोई महात्मा खे बि हथ जोड़दा। तव्हांखे हथ जोड़णो न आहे। इहे त मुंहिंजो लोन वरितलु तन आहे, परंतु कोई हथ जोड़दा आहिनि त रिटर्न में जोड़णो पवंदो आहे। तव्हांखे त इहे सम्झाइणो आहे की सभु आत्मायूं आहियूं। असांखे हिन बंधन सां छुटी करे हाणे वापसि घर हलणो आहे। हीअ शरीर बि त हिकु बंधन आहे न, हिनखे बि छॾे करे हाणे सभिनि खे वापसि वञिणो आहे। इन सां त जीअं नफ़रत ईंदी आहे, हिन पुराणे शरीर खे छॾे ॾियणो आहे। जीअं सरफ जो मिसाल आहे न, ब्रह्मरी में बि केतिरो अकल आहे जो कीड़े खे ब्रह्मड़ी ठाहे ॾींदी आहे। तव्हां ॿार बि जो विषय सागर में गोता खाईंदा आहियो, उन सां कढी खीर सागर में वठी ईंदा आहियो। हाणे बाप चईंदा आहिनि हलो शांती धाम। मनुष्य शांती जे लाइ केतिरो मथो मारदा आहिनि। सन्यासियुनि खे स्वर्ग जी जीवन मुक्ति त मिलंदी न आहे। हा, मुक्ति ज़रूरु मिलंदी आहे। दुख सां छिटी शांती धाम में वेही रहंदा आहिनि। पोइ बि आत्मा पहिरियों जो त जीवन मुक्ति में ईंदी आहे, पुठियां पोइ जीवन बंद में ईंदी। आत्मा सतो प्रधान आहे, पोइ सीढ़ी उतरंदी आहे। पहिरियों सुख भोगे, पोइ उतरंदे तमो प्रधान थी वेंदी आहे। हाणे पोइ सभिनि खे वापसि वठी वञण लाइ बाबा आया आहिनि।
बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो तव्हां पावन ठही वेंदव। बाबा सम्झाईंदा आहिनि जंहिं समय मनुष्य शरीर छॾंदो आहे त उन समय ॾाढी तकलीफ़ भोगंदो आहे न। छो जी सजायूं भोगणी पवंदियूं आहिनि। जीअं काशी कलवट खाईंदा आहिनि, छो जी ॿुधो आहे शिव ते बली चढ़ण सां मुक्ति थी वेंदी आहे। तव्हां हाणे बली चढ़ंदा आहियो त भक्ति मार्ग में बि पोइ उहे ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि त शिव ते वञी करे बली चढ़ंदा आहिनि। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि वापसि त कोई वञी न सघे। हा एतिरो बलियारी वेंदा आहिनि त पाप कटिजी वेंदा आहिनि। पोइ हिसाब किताब नए सिर शुरू थी वेंदो। तव्हां हिन सृष्टि चक्कर खे ॼाणे विया आहियो। हिन समय सभिनि जी उतरती कला आहे। बाप चईंदा आहिनि मां अची करे सर्व जी सदगति कंदो आहियां, सभिनि खे घर वठी वेंदो आहे। पतितनि खे त साथ वठी न वेंदुमि न। हिन करे हाणे पवित्र ठहो त तव्हांजी ज्योति जगी वेंदी। शादी जे टाइम स्त्री जे मथे ते मटके में ज्योति जगाईंदा आहिनि। इहा रस्म बि हितां भारत में ई आहे। स्त्री जे मथे ते मटकी में ज्योति जगाईंदा आहिनि। पति जे मथां न जगाईंदा आहिनि, छो जी पति जे लाइ त ईश्वर चई ॾींदा आहिनि न। ईश्वर ते पोइ ज्योति कीअं जगाए, ईश्वर ते पोइ ज्योति कीअं जगाईंदा त छो जी उहो त जागती ज्योत आहे। असल में शिव बाबा त जागती ज्योत आहे। असां सभु आत्मायूं पार्वतियुनि जी ज्योति बुझंदी आहे न। त इन करे भक्ति मार्ग में पुरुषनि जे मथां न, स्त्रियुनि जे मथां ज्योति जगाईंदा आहिनि। असल में असां सभु आत्मायूं शिव बाबा जी सीता आहियूं, पार्वती आहियूं न, जंहिंजी ज्योति बुझी वई आहे। त बाप सम्झाईंदा आहिनि मुंहिंजी त ज्योति जॻल ई आहे। मां तव्हांजी ज्योति जगाईंदो आहियां। बाबा खे क्षमा बि चईंदा आहिनि। ब्रह्म समाजी पोइ ज्योति खे मञंदा आहिनि। सदैव ज्योति जगी रहंदी आहे। उन्हनि खे ई यादि कंदा आहिनि, उन्हनि खे ई भॻवानु सम्झंदा आहिनि। ॿिया पोइ सम्झंदा आहिनि नंढी ज्योति आत्मा, वॾी ज्योति परमात्मा में समाइजी वई। अनेक मतियूं आहिनि माण्हुनि जी। बाबा चईंदा आहिनि तव्हांजो धर्म त अथाह सुख ॾियण वारो आहे। तव्हां स्वर्ग में ॾाढा सुख ॾिसंदा आहियो। नई दुनिया में त देवता ठहींदा न। तव्हांजी पढ़ाई आहे ई भविष्य नई दुनिया जे लाइ। ॿिया सभु पढ़ाई हितां जे लाइ आहे। पढ़ी लिखी धंधो कंदा आहिनि त सुख मिलंदो आहे न माण्हुनि खे। हिते असां पढ़ी लिखी 21 जन्मनि जे लाइ सुख ॾिसंदासीं, जिते दुख जो नाम निशान ई न हूंदो। बाबा चवनि था पोइ पिछाड़ी में तव्हां हिते पढ़ी करे भविष्य में पद पाईंदा आहियो। गीता में बि बराबरि राजयोग लिखियो आहे। पोइ पिछाड़ी में लड़ाई लॻी आहे, कुझु बि न रहियो। पांडवनि सां गॾु कुता ॾेखारींदा आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि मां गॉडेस ठाहींदो आहे न। हिते त अनेक प्रकार जा दुख ॾिसण वारा मनुष्य आहिनि, दुख ॾियण वारा मनुष्य आहिनि। काम कटारी हलाए केतिरो दुखी ठाहींदा आहिनि। त हाणे तव्हां ॿारनि खे ख़ुशी रहणी खपे कि बेहद जो बाप ज्ञान जो सागर असांखे पढ़ाइनि था, है न। हाणे तव्हांखे छा हुजिणो खपे कि असांखे बेहद जो बाप ज्ञान जो सागर असांखे पढ़ाइनि था। मोस्ट बिलवेड माशूक आहे न असांजो। असां आशिक उन्हनि खे अधु कलाक यादि कंदा आया आहियूं। तव्हां यादि कंदा आया आहियो। हाणे बाप चईंदा आहिनि मां आयो आहियां। तव्हां मुंहिंजी मत ते हलो, पंहिंजी खे आत्मा सम्झी मुझ बाप खे यादि करो, ॿिए खे न। सिवाइ मुंहिंजी यादि जे तव्हांजा पाप न भस्म थींदा। हर ॻाल्हि में सर्जन सां राय पुछंदा रहो। हर ॻाल्हि में सर्जन सां राय पुछंदा रहो। बाबा सां कोई बि ॻाल्हि थिए त बाबा खां राय पुछंदा रहो।
बाबा राय ॾींदा ईअं तोड़ निभायो। अगरि राय ते हलंदा त क़दम क़दम ते पदम मिलंदा। राय वरिती त रिस्पॉन्सिबिलिटी छुटी। मतिलबु असांजी ख़ुदि जी मतिलबु बाबा जे मथां रिस्पॉन्सिबिलिटी अची वई। राय वरिती त रिस्पॉन्सिबिलिटी छुटी। मतिलबु हाणे जो बि असां बाबा खां राय वठी करे उहो कमु कयो। हाणे बाबा ॼाणे बाबा जो कमु, पोइ रिस्पॉन्सिबल बाबा थी वेंदा आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बेहद जे बाप सां बेहद जो सुख जो वरसो वठण लाइ डायरेक्ट ईश्वर अर्थ दान करिणो आहे। ज्ञान धन सां झोली भरे करे पोइ सभिनि खे ॾियणी आहे। ज्ञान धन सां झोली भरे करे पोइ सभिनि खे ॾियणी आहे। ॿियो आहे न, पुरुषोत्तम युग में स्वयं खे सर्व बंधननि सां मुक्त करे जीवन मुक्त ठहिणो। स्वयं खे सर्व बंधननि सां मुक्त करो ऐं जीवन मुक्त ठहिणो। ब्रह्मरी जी तरह भू करे आप समान ठाहिण जी सेवा करणी आहे न। ब्रह्मरी जी तरह भू करे आप समान ठाहिण जी सेवा करो। स्वयं बंधन मुक्त ठही करे जीवन मुक्ति ठहिणो आहे। ॿियनि खे भू करे आप समान ठाहिणो। वरदान, सर्व प्राप्तियुनि जे अनुभव द्वारा पावरफुल ठहिण वारा सदा सफलता मूर्त ठहो। जो सर्व प्राप्तियुनि जे अनुभवी मूर्त हूंदा आहिनि न, उहे पावरफुल हूंदा आहिनि। अहिड़ी पावरफुल सर्व प्राप्तियुनि जी अनुभवी आत्मा ही सफलता मूर्त ठही सघंदी आहे। छोजी हाणे सर्व आत्मायूं ढूंढदियूं सुख शांति जे मास्टर दाता काथे। हाणे सभी आत्मायूं ढूंढदियूं कि सुख शांति जो मास्टर दाता काथे आहिनि। त जॾहिं तव्हां वटि सर्व शक्तियुनि जो स्टॉक हूंदो तॾहिं त सभिनि खे संतुष्ट करे सघंदा न। जीअं विदेश में हिकु ई स्टोर ते सभु चीजूं मिली वेंदियूं आहिनि, ईअं तव्हांखे बि ठहिणो आहे। ईअं न सहन शक्ति खे समाइणो, ईअं न सहन शक्ति आहे समाइण जी शक्ति न आहे। सर्व शक्तियुनि जो स्टॉक खपे तॾहिं सफलता मूर्त ठही सघंदासीं। सभु कुझु सहन भी करे सघूं, समाए भी सघूं, परखी भी सघूं, यथार्थ निर्णय भी करे सघूं, सामनो भी करे सघूं, वॾी ॻाल्हि खे नंढो भी करे सघूं। स्लोगन आहे, मर्यादायूं ही ब्रह्मण जीवन जा क़दम आहिनि। क़दम ते क़दम रखणु अर्थात मंज़िल ते पहुची वञणु। क़दम ते क़दम रखणु अर्थात मंज़िल ते पहुची वञणु। अच्छा, हाणे अव्यक्त इशारो आहे, सत्यता ऐं सभ्यता रूपी कल्चर खे अपनायो। अॼुकल्ह कोई हिकु विशेष भाषा यूज़ कंदा आहिनि कि असांखे असत्य ॾिसणु न ईंदो, ॾिसी न सघंदा आहियूं, असत्य ॿुधी न सघंदा आहियूं। इन करे असत्य खे ॾिसी कूड़ खे ॿुधी करे अंदर में जोश अची वेंदो आहे। लेकिन यदि उहो असत्य आहे ऐं तव्हांखे असत्य ॾिसी करे जोश ईंदो त उहो जोश बि त असत्य आहे न। असत्य खे ख़तमु करण लाइ स्वयं में सत्यता जी शक्ति खे धारण करो। जोश में अची करे बि असां उन्हनि खे कुझु न कुझु चई छॾंदासीं त उहो बि त ग़लती थी वेंदी न, त इन करे उहो बि ग़लति आहे। इन करे बाबा चवंदा आहिनि
कि सत्यता की सभ्यता पूर्वक निर्माण पूर्वक मेरी बाबा चई न कड़वी शब्दन की भी ॾाढो युक्ति चओ जीअं बाबा भी असांखे शिक्षा ॾींदा आहिनि लेकिन कॾहिं लॻंदो आहे असांखे मतिलबु उहो पिंच त न पत्थर जीअं त न हूंदा आहिनि न शिक्षा सम्झी करे जीवन में धारण करे हलंदा आहियूं त उहो ई बाबा चवनि था कि हाणे असत्यता खे ख़तमु करण लाइ स्वयं में सत्यता जी शक्ति खे धारण करो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।